कंदकोट धरती धणी तहरीक पारां ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी अगवा फुरन ऐं कराची में पठाणनि हथा सिंधी नौजवान ज़ाहिद हुसैन मिराणी के क़त्ल ख़िलाफ़ घंटाघर चौक खां प्रेस क्लब कंदकोट ताईं एहतजाज जी रैली कढी वई। सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन सिलसिले में अगवाड़नि ज़िले सदर हबीबुल्ला सिंधी, मोहम्मद अली चाचड़, आसिफ अली मेहमदानी, नादिर मीराणी, असलम सब्ज़ोई, काइमुद्दीन सब्ज़ोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जी नाअहलीअ जे करे पूरो ज़िलो बदअमनी जे लपेट में आहे। कारोबार बंदि थी चुको आहे। माण्हू ख़ौफ़ खां लॾ पलाण करे रहिया आहिनि। केर बि हिते महफ़ूज़ न आहे। गुज़िरियल ॾींहुं धाड़ियल ॿिनि वोरियत मुर्तज़ा खोसो ऐं बदर घुनियो खे अगवा करे विया आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा ख़ामोश आहिनि। हुन चयो त सिंध हुकूमत जी नाअहलीअ जे करे हाणे असांजा सिंधी कूंदर कराची में बि महफ़ूज़ न आहिनि। कुझु ॾींहं अॻु ज़ाहिद हुसैन मिराणी खे बिना कंहिं ॾोह जे सिंध दुश्मन पठाणनि उन खे शहीद करे छॾियो। असां आला अदलिया खे अपील था कयूं त हू पाण मुरादो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।